प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़री। नाज़रीन, सेनेट में चूंडुनि लाइ टिकट ॾियण तां हुकुमरान जमात PTI जे अंदरि हाणे इख़्तिलाफ़ साम्हूं ज़ाहिर थिया आहिनि। पहिरियां इहो मामिलो बलूचिस्तान में हो ऐं हाणे इहो मामिलो असांखे KPK ऐं सिंध में बि नज़र अचे थो। सिंध में जिन ॿिनि सेनेट जे चूंडुनि लाइ जेके ॿ टिकटूं जारी कयूं आहिनि उन ते सिंध जी मक़ामी क़यादत खे सख़्तु एतिराज़ आहिनि। अॼु उन्हनि पंहिंजो एहतजाज गवर्नर हाउस में गवर्नर आॾो ऐं मरकज़ी क़यादत आॾो रिकॉर्ड करायो आहे। संदन चवणु आहे त जेको माण्हू जंहिंखे टिकट ॾिनी वई आहे, जेको सैफुल्ला अबड़ो आहे, उहो उनजी पार्टी में का वॾी अरसे ताईं का शमूलियत न रही आहे। उहो 2018 में पार्टी में शामिलु थियो आहे ऐं उन ते खोड़ सारा इल्ज़ाम बि आहिनि। नेब में उन ख़िलाफ़ कार्रवाई पिणु हलनि थियूं पियूं। उनखे अगरि टिकट ॾिनी वई त हिकु मक़ामी पार्टी जी मेंबरशिप आहे, जेका अॻुवान आहिनि, उन ते उनजा तमामु मनफ़ी असर थींदा। इन ते फौरी तौर ते नज़रसानी कई वञे। उनखां पोइ वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान ख़ान इहो फ़ैसिलो कयो आहे त जेके टिकटूं जारी थियूं आहिनि उन ते नज़रसानी कई वेंदी ऐं थी सघे थो पियो जिन्हनि खे टिकट जारी कई वई आहे उनखां टिकट वापसि बि वठी वञे। अॼु हिकु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर कहिड़ा एतिराज़ आहिनि PTI जी क़यादत खे, ख़ासि करे सिंध जी PTI जी क़यादत खे पंहिंजे मेंबरनि ते, ऐं जेको इहो बार बार इल्ज़ाम लॻायो पियो वञे त इहो सैफुल्ला अबड़ो आहे, उहो ATM आहे, उहो ATM कंहिंजो आहे, ऐं इन तरह जा के ॿिया इल्ज़ाम इन जी जांच कंदासीं। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे PTI सिंध जे सूबाई नायब सदर जनाब गुल मोहम्मद रिन साहब। रिन साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। जी जी, वेलकम साईं। अच्छा रिन साहब, इहो ॿुधाइजो त बुनियादी तौर ते तव्हांखे एतिराज़ कहिड़ा आहिनि जेके ॿ टिकटूं शाया जारी कयूं अव्हां जी पार्टी क़यादत सिंध जे हवाले सां, एतिराज़ छा आहिनि तव्हांजा? साईं, एतिराज़ त काफ़ी ॾींहंनि खां आहिनि त जेके बि सिंध जा फ़ैसिला थियनि था उन्हनि में असांखे एतमाद में नथो वरितो वञे। ऐं हिते कराची में हिकिड़ी किचन कैबिनेट ठहियलु आहे, उन जे ज़रिए फ़ैसिला थियनि था। असां कई दफ़ा मर्कज़ खे ऐं इमरान ख़ान साहिब खे बि रिक्वेस्ट कई, छाकाणि जो असां सिंध में हिकिड़े बुरे हाल में रहूं था। असां हिकिड़े ज़ालिम पार्टी सां PTI पीपुल्स पार्टी आसिफ अली ज़रदारी अहिड़नि सां टकर खाए वेठा आहियूं त असांखे हर फ़ैसिले में इन्वॉल्व कयो वञे। उन में कॾहिं बि पार्टी असांखे एतमाद में न वरितो। पर ताज़ो जॾहिं सेनेट जूं जेके टिकटूं विरायूं पियूं, इन में सेनेट खां अॻु में हिननि खे असां चयो त छो जो असांजो नारो आहे त वर्कर खे आणनि, असांजो नारो आहे त नीट ऐं क्लीन माण्हुनि खे आणनि, असांजो नारो आहे त पुराणा माण्हू अचनि। हाणे उन जा हिते अहिड़े हिकिड़े माण्हू खे टिकट ॾिनी आहे जेको 2018 जी इलेक्शन में बि असांजी टिकट ते इलेक्शन न लड़ियो आहे, ताले जे निशान ते इलेक्शन लड़ियो। ऐं उन खां पोइ पंहिंजी जेका ATM मशीन यूज़ करे उहो पार्टी में आयो ऐं उन खां पोइ इहे सेनेट सीट वठी वियो। असां पार्टी खे मुतालबो कयो, असां हक़ आहे, असां पुराणा वर्कर आहियूं, असां पार्टी खे ॾिनो आहे, पार्टी खां वरितो कुझु कोन्हे। तंहिंजे अहिड़े सिलसिले में असां कल्ह मूं वटि हिते पूरे सिंध जी हंगामी मीटिंग थी। कंहिंजी ATM मशीन आहे जंहिंजी ॻाल्हि पिया कयो त सैफुल्ला अबड़ो जेको 2018 में इलेक्शन न विड़ियो, कंहिंजी ATM मशीन थी सघे थो? कहिड़ो ॾिसो त हिते त हिकिड़ो ई माण्हू आहे सिंध में जेको फ़ैसिला कराईंदो आहे, आलिम शेख साहब। अच्छा, सिंध जा सभु फ़ैसिला उहो ई कराईंदो आहे। हाणे उन खे असां कई दफ़ा चयो आहे त बाबा असांखे सिंध जे आम माण्हू, हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, लियाकत जतोई साहब खां अमीर बख्श भुट्टो खां वधीक को कद वारो माण्हू आहे PTI में? ऐं उन्हनि माण्हुनि खे बि इन्हनि टिकट ॾिनऊं, इन खे खां पुछियो कोन वियो। पोइ असां कल्ह मूं वटि मीटिंग थी, असां प्रोटेस्ट लेटर लिखियो गवर्नर साहब खे ऐं उहो असां ख़ान साहब खे बि मोकिलियो, पार्टी जी क़यादत खे मोकिलियो। अच्छा रिन साहब, असांजे प्रोग्राम में कुझु ॾींहं अॻु में डॉक्टर रमेश दावा कई हुई त हाणे सेनेट जे चूंडनि में ॿई तरफ़ सेठियूं ईंदा, त छा हीअ जेका टिकट जारी थी आहे सैफुल्ला अबड़ो साहब खे, अव्हां सम्झो पिया त इहा पार्टी जे हिकु बुनियादी जेको हिकिड़ो ॾिठो वेंदो आहे त नज़रियाती हुजे, पार्टी सां हुनजी कमिटमेंट हुजे, अव्हां चओ पिया इहा न आहे, त पोइ छा कहिड़े बुनियाद ते हिनखे टिकट ॾिनी वई आहे? छा इहा टिकट ख़रीदी वई आहे, छा इहा टिकट ख़रीदी वई आहे या के ॿिया मामला? साईं, इहो ई त असांजो एहतजाज आहे न, इहो ई असांजो प्रोटेस्ट हो। कल्ह जॾहिं PTI जी सॼी क़यादत हिते गॾु थी, पोइ असां कल्ह एयरपोर्ट ते कल्ह वञी साईं शाह महमूद शाह सां मिलियासीं एयरपोर्ट ते। ऐं शाह महमूद शाह तव्हांखे ख़बर आहे साईं हिकिड़ो वॾो कदावर सियासतदान आहे, उन पूरी कहाणीअ खे हिकिड़े जुमिले में बंदि कयो त तव्हांजे ॾुख जी ऐं तव्हांजे जज़्बनि जो मूंखे अहसासु आहे, मूंखे ॻाल्हाइण ॾियो गवर्नर सां बि ऐं मथे बि। ऐं उन खां पोइ अॼु 2 बजे आउं सदर साहब सां बि मिलियुसि गवर्नर हाउस में, डॉक्टर आरिफ अलवी साहब सां, ऐं गवर्नर सिंध बि उते वेठो। हुनखे मां चयोसीं मां कैंडिडेट न आहियां जो मां तव्हां पंहिंजी दरख़्वास्त खणी आयो आहियां।
मूंखे लोकल बॉडीज़ में अवाम वटि वञिणो आहे, मूंखे अॻे इलेक्शन में अवाम वटि वञिणो आहे। छा असां उन आइन जा पाबंद न आहियूं जंहिंमें मदीना जी रियासत जो असां क्लेम कयूं था ऐं असां चऊं था त करप्ट के पार्टी न अचणु ॾिबो? उन्हनि असांखे गौर सां ॿुधो ऐं वाइदो कयूं त असां इन ते तव्हांजी आवाज़ पुॼाईंदासीं। उन खां पोइ 6 बजे असांखे गवर्नर साहिबु टाइम ॾिनो। गवर्नर साहिबु तक़रीबन 2 कलाक असां सां वेठो ऐं गवर्नर साहिब जूं इहे ॻाल्हियूं थींदो आहे उन वीचारे। अच्छा रिन साहब इहो ॿुधाइजो तव्हांखे सिर्फ़ु सैफुल्ला अबड़ो ते एतिराज़ आहे, फैसल वावड़ा वारी टिकट मां सम्झो पिया त बहितर आहे, उहो त MNA आहे, मिनिस्टर आहे, उनखे कहिड़ी ज़रूरत आहे सेनेटर खे? उहा सीट त साईं ॾिसो, उहा सीट जो असां सां वास्तो न आहे, उहे त असां हिते इन सीट ते बि ऑब्जेक्शन आयो, इन ते बि असां पार्टी खे चयो त कंसीडर कयो ऐं उनखे बि कंसीडर कयो थो वञे। अच्छा, पर असां जंहिं नमूने सां जेको माण्हू लाड़काने मां आंदो थो वञे, जंहिंजे मथां कई नैब जा केसिस आहिनि, जेको पीपल्स पार्टी जो बुनियादी वर्कर हो। अच्छा रिन साहब अवां छा था सम्झो त हिकिड़ो माण्हू आहे उहो MNA थी चुको आहे, उन शहबाज शरीफ़ खे हारायो, उहो मिनिस्टर आहे ऐं मिनिस्टर बि उनखे हिकिड़ी पावरफुल मिनिस्ट्री आहे, उनजे बावजूदि पार्टी उनखे सेनेटरी चूंडण छो थी पई चाहे? त छो हिकिड़ो माण्हू सेट आहे पार्टी जी नुमाइंदगी करे थो पियो, कहिड़ी ज़रूरत पए पार्टी खे? ॾिसो लाला, पार्टी चेयरमैन खे इहो राइट आहे त हू किथे पंहिंजो पावर यूज़ करे, जीअं त वावड़ा जो केस अॻे इलेक्शन कमीशन में हले पियो, तंहिंजे करे ज़रूरु हुन इहो सोचियो हूंदो त हिन माण्हू जी मूंखे कैबिनेट में ज़रूरत आहे, कुझु इम्पोर्टेंट शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, त चेयरमैन साहिब जे हिन फ़ैसिले खे असां वधीक छेड़छाड़ न कई, पर असां हिन फ़ैसिले ते ऐं जॾहिं गवर्नर साहिब सां 2 कलाक वेहण खां पोइ बि मतलब रिन साहब छा पार्टी क़यादत इहो महसूस कयो आहे त को इलेक्शन कमीशन में केस हले थो फैसल वावड़ा जो, वो फैसल वावड़ा जे खिलाफ़ अची सके थो ऐं अगर आयो तो फैसल वावड़ा जी रुकनियत मुअतल थींदी, इन करे उनके एडजस्ट करण लाइ बिल्कुल थी सके थो, इन लाइ उनके सेनेट में आंदो थो वञे। डेफिनेटली असांजी कराची जी सीट आहे, असीं नेशनल असेंबली में उहा खटंदासीं, पर ही जेका साईं हिकिड़ो मां चवंदुसि चेयरमैन साहिब जो त फ़ैसिलो न हूंदो लाड़काने वारी सीट जो, तॾहिं असां गवर्नर साहिब सां मिली पोइ असां जॾहिं उमेद हारे वेठासीं, पोइ असां प्रेस क्लब में आयासीं। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं पूरे सिंध जी मीडिया जा, उते आई उन्हनि असांखे ॿुधो, असांजो असां मरण ताईं PTI न छॾींदासीं, न PTI खां धार आहियूं। अच्छा, असां ख़ान साहिब जा सिपाही आहियूं, ख़ान साहिब सां गॾु रहंदासीं ऐं ही ज़बान पे असांखे ख़ान साहिब ॾिनी। अच्छा, त ज़ुल्म जे ख़िलाफ़, ग़लति कम जे ख़िलाफ़, करप्शन जे ख़िलाफ़ ॻाल्हायो तव्हां, ऐं तंहिंजे करे असां उहा मैसेज ख़ान साहिब खे पुॼायूं था, इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे। अच्छा हाणे ॿुधाइजो त अॼु जेको ॾींहुं हुयो, आख़िरी ॾींहुं हुयो फॉर्म जमा कराइण जे लाइ, ऐं त सैफुल्ला अबड़ो ऐं फैसल वावड़ा खां अलावा PTI जी कहिड़नि अॻवाननि फॉर्म जमा कराए? काफ़ी भरियो आहे साईं, पंहिंजो उनेद लाखानी भरियो आहे, हा, ऐं ॿियो अशरफ कुरैशी साहिबु आहे PTI जो, उन भरियो आहे, ऐं असां महफूज़ हुसानी साहिब लाइ पूरी कोशिशि कई त शाम ताईं भरिजे, पर हिन वक़्तु ताईं 15 माण्हू फॉर्म भरे चुका आहिनि ॿिया। अवां जिन ॿिनि सियासतदाननि जा नाला खयां, जतोई बिरादरानी भुट्टो साहिब, उन्हनि फॉर्म भराया, उन्हनि फॉर्म जमा कराया नथी, उन्हनि खे MPA न कीअं फॉर्म जमा कराईंदा? ठीकु आहे, तव्हां फॉर्म जमा कराइण लाइ तव्हांखे सपोर्ट, तव्हांखे गारंटीअर MPA मिलनि। हाणे असां जॾहिं गवर्नर हाउस खां पुछूं था त असांखे MPA ॾियो, ठीकु। अच्छा रिन साहब इहो ॿुधाइजो, अच्छा रिन साहब इहो ॿुधाइजो, जॾहिं हाणे अव्हां पाण जेको सैफुल्ला अबड़ो आहे उनजे ख़िलाफ़ एहतिजाज रिकॉर्ड करायो था पिया, सुभाणे अगरि पार्टी एहतिजाज खे नथी मञे ऐं उनजे बावजूदि बि अगरि पार्टी उनखे सीट अलॉट करे थी पई, त पोइ अव्हां जी कहिड़ी पोज़ीशन हूंदी? छा इन सूरत में बि अव्हां पार्टी सां बीठा रहंदो या अव्हां चवंदो त हाणे ॻाल्हि वधी वई आहे? असां पार्टी सां गॾु रहंदासीं, पार्टी सैफुल्ला जी न आहे, पार्टी हलीम शेख जी न आहे, पार्टी सां असां मौत ताईं रहंदासीं, जेका ज़बान असांखे ख़ान साहिब चयो आहे, ग़लति खे ग़लति चवणु, सही खे सही चवणु, उहो असां सैफुल्ला अगरि सेनेटर बि थियो असां चवंदा रहंदासीं। अच्छा भला अव्हां मुंहिंजे हिन वक़्त ताईं जेका गुफ़्तगू थी आहे, चोथों दफ़ो हलीम आदिल शेख जो नालो खयो आहे, अव्हांखे हलीम आदिल शेख ते एतिराज़ कहिड़ा आहिनि? को एतिराज़ कोन्हे असांखे, को ज़ाती को। हिकु तरफ़ अव्हां चओ पिया त सैफुल्ला अबड़ो हुनजी A टीम आहे, ॿिए तरफ़ अव्हां चओ पिया को एतिराज़ कोन्हे। हुनजी चॉइस आहे, ही त लीडर ऑफ द अपोज़िशन,
हलीम असांजी पार्टी जो आहे, असांजो पार्टी जो मेंबर आहे, हिन वक़्त ताईं को सैफुल्ला खे ओन नथो करे पार्टी में। अगरि को माण्हू ओन करे थो त उहो हलीम साहब थो करे। असां त हलीम साहब ते अटैक नथा कयूं, असां जेके चऊं था त असांजे आवाज़ खे ॿुधो वञे, भले हलीम साहब साम्हूं वेहे, हू हुन जूं खूबियूं ॿुधाए, असां हुन जूं ख़ामियूं था ॿुधायूं, फ़ैसिलो थी वेंदो। अच्छा पोइ भला हलीम जी जी शाह महमूद साहब खे, प्रेसिडेंट खे ऐं गवर्नर साहब खे इहो चयो त जेका पार्लियामेंट जी बोर्ड ठाही हुई टिकेटूं ॾियण लाइ, हाणे केपी के मां 3 मेंबर हुया, पंजाब मां 7, बलोचिस्तान मां शायदि 1 ऐं सिंध मां 1। भई सिंध मां बि त 3 खणो आहे न। पार्लियामेंट कमेटी जेका टिकेटूं ॾिए थी, सिर्फ़ु गवर्नर साहब खे कयूं, ॿियो कंहिंखे न कयूं। इन में खणंदा न लियाकत साहब खे वेहे हाणे। त भला हीअ कि तव्हां मामला हाणे डिस्कस कयो था पिया त उहो ATM बि आहे, उहो हिकिड़े माण्हू जो पसंदि, हिकिड़े ई माण्हू जी पसंदि आहे, पूरी क़यादत उन खां नाराज़ आहे, पूरी क़यादत उनखे सुञाणे नथी, 2018 ताईं उहो इलेक्शन न विढ़ियो आहे। छा इहे ख़बरूं तव्हांजी मरकज़ी क़यादत खे ख़बर न हुई, उनजे बावजूदि उन्हनि अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? हाणे हेॾी वॾी पार्टी आहे, हाणे ॿुधायूं था हिन में ख़ान साहब जी जेके हिन वक़्तु ओवरऑल जेके मुल्क जी हालातुनि में केतिरो मसरूफ़ आहे, इहो त वरी हुन जेका बोर्ड ठाहियो वियो, पार्लियामेंट बोर्ड जेको टिकेटूं ॾींदी, उन मां सिंध मां सिर्फ़ु हिकिड़ो मेंबर हो गवर्नर साहब। हाणे ॿियो केरु अवामी मेंबर हुजे हा, को MLA हुजे हा, या ॿियो केरु हुजे हा, त उहो खणी हुते पंहिंजो तजुर्बो शेयर करे हा। वन साइडेड मेंबर हो, शायदि हुनखे। भला गवर्नर जी इहा चॉइस छो हूंदी? गवर्नर जी सैफुल्ला आबड़ो चॉइस छो? न ॾिसो, गवर्नर साहब जी कार्य में का बदनीयती न आहे, का ज़रूरु हुनखे जेका MPA जेके पार्टी जा आहिनि, छो जो सिंध मां अक्सरत जेका असांजूं खटियल सीटूं आहिनि उहे कराची जूं आहिनि। सो असांजे सिंध मां ॿियनि जाइनि ते एतिरो खटियल सीटूं न आहिनि जो असांजो को मेंबर को हुनखे एडवाइस करे। पर असांजो इहो त अगरि 3 मेंबर KPK मां खयां विया त 3 मेंबर सिंध मां बि खयां वञनि हा, ऐं गवर्नर साहब खे शायदि फ़ैसिले करण में मदद करना। ठीकु आहे। रिन साहब, अवां होल्ड ते ई रहिजो, अवां असां सां गॾु ई रहिजो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे PTI जी सूबाई क़यादत मां सदाकत जतोई साहब, जिन्हनि खे बि एतिराज़ आहे हिन फ़ैसिले ते, उन्हनि खां मालूम कयूं था त आख़िर मामला कहिड़ा आहिनि। सदाकत साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अच्छा सदाकत साहब, अव्हांखे बि फ़क़ति सैफुल्ला आबड़ो ते एतिराज़ आहे त पार्टी उनखे टिकट ॾिनी आहे, या फैसल वावड़ा वारो मामिलो बि अव्हांखे लॻे थो पियो त इहा चॉइस पिणु पार्टी लाइ दुरुस्त आहे? बशे ॿुधायां, असां जेको लेटर लिखियोसीं उन में असां वाज़ह लिखियोसीं त जीअं त फैसल वाडा साहब जेको आहे सिटिंग MLA आहे, जी ठीकु आहे साईं, जी उहा सीट बि थोरो कंसीडर थी वञे, जी ॻाल्हि फैसला जो मसइलो इहो आहे त 2018 खां पोइ जॾहिं उहो आयो आहे, जी उन खां पोइ हुनजे मथां चार्जिस आहिनि तमामु घणा, केसिस आहिनि करप्शन जा, जी करोड़ रुपयनि जा। हिकिड़ो उहो माण्हू छाजे करे ख़ान साहब जो नज़रियो रहियो आहे, जी त असां कंहिं वर्कर खे मिले, असां दोस्तनि जेके PTI में कई आहे उन्हनि खे ॾी वञे त मैरिट ते अचनि, मैरिट खे बुलडोज़ न कयो वञे, करप्ट करे माण्हू, ऐं जंहिं पार्टी में कुझु डिलीवरी न कयो आहे, जी उन खां पोइ 13 लख वोट जेके PTI खे मिलिया आहिनि, माना अंदरूनी सिंध जे अंदरां जी कंसेंसस न कई वई। असांखे रिजर्वेशन हुयूं, जी आहिनि, इन सीट आहिनि, बिल्कुलु आहिनि। अच्छा, असांजो बाक़ाइदा हिकिड़ो मौक़ुफ़ आहे जेको सफ़ा साफ़ आहे, क्लियर आहे, चिटो मौक़ुफ़ आहे त जेको वर्कर आहे उन वर्कर जी इज़त कजे, जी वर्कर खे अहमियत ॾिजे, जी हर उन माण्हू खे खणी अचे जेको मुल्क जी बहितरी जे लाइ, पार्टी जी बहितरी लाइ कमु करे। और या त जेको आहे ही माण्हू जेको आहे हमेशह पीपुल्स पार्टी सां रहियो, उन खां पोइ 2018 जी इलेक्शन खां पोइ अञा PTI जॉइन कई, पर PTI में डिलीवर त कुझु कोन कयो आहे न। अरे सदाकत साहब, जॾहिं अव्हां चओ पिया त हे माण्हू 2018 ताईं अव्हां सां गॾु न हुयो, हींअर PTI आयो आहे, त पोइ भला पार्टी क़यादत जी कहिड़ी मजबूरी आहे हिनखे टिकट ॾियण जी? चंद माण्हू आहिनि जेके हिनखे पसंदि कनि था, या जंहिंजे नूर नज़र आहे, चंद माण्हू आहिनि। कहिड़ा चंद माण्हू? चंद माण्हू, केरु चंद माण्हू हूंदा पार्टी में, के बि हूंदा भई,
नालो न खणबो आहे। गुल मोहम्मद रन त चए थो त उहो हलीम आदिल शेख जो जेको आहे उहो पसंदीदा माण्हू आहे, उन करे हलीम आदिल शेख सॼी लॉबिंग पियो करे उनजे लाइ। गुलमन साहब जो पंहिंजो को आहे, गुलमन साहब जेको पंहिंजो नज़रियो आहे, गुलमन साहब जेकी पंहिंजी ॻाल्हि आहे, मां जेको आहे नालो नथो खणा, मां चवंदुसि त चंद माण्हू आहिनि जंहिंजो ही ATM आहे, जंहिंजो ही ATM आहे जेको कंट्रोल थो करे। हालांकि इहा सीट जेका आहे टेक्नोलॉजी जी सीट आहे, उन में असां इहो रुगो मौक़ो रखियो आहे त असांखे उन सीट ते रिवाइज़ कयो, जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे ख़तमु थियनि। कल्ह तव्हां ॾिसो त सॼे सिंध जे अंदरि मायूसी जी लहर फैली पई आहे जी, सॼो सिंध मायूस थी वियो आहे हिकिड़े फ़ैसिले ते जी। हालांकि फ़ैसिला जॾहिं करणा हा जी त असां सभिनी टिकेट होल्डर्स, स्टेक होल्डर्स खे, सभिनी वर्कर्स खे सभिनी गॾु खणिजे हा, सभिनी कंसेंसस कई वञे हा, सभिनी खां पुछियो वञे हा, सभिनी खे जेको आहे एतमाद में वठी पोइ फ़ैसिलो थिए हा। उहो न थियो। ऐं असां चाहियूं था त जेको ख़ान साहब जो प्रोग्राम आहे असांजे लीडर जो, उहो अगरि प्रोग्राम आहे त करप्शन जे ख़िलाफ़ सही आहे, त असां चाहियूं था त अहिड़ा करप्ट माण्हू जे एसेंबली में ईंदा त इन आवाज़नि जो छा थींदो। अच्छा भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो सदाकत साहब, अगरि अव्हां चओ था पिया त इहा टिकट जेका मेरिट जे बुनियाद ते अलॉट नाहे कई वई, त पोइ कहिड़ा सबब थी सघंदा? छा इहो चई सघिजे त इहा टिकट बि जीअं आम रवायती टिकटूं ख़रीद कयूं वेंदियूं आहिनि त इहा टिकट बि ख़रीद कई वई आहे? ॾिसो, ख़रीद करण या फ़रोख़्त करण जी ॻाल्हि हिते न आहे, हिते नज़रिये जी ॻाल्हि आहे ऐं मेरिट जी ॻाल्हि आहे। ॿ शयूं आहिनि जी, हिकिड़ो नज़रियो, ॿियो मेरिट जी। हिकिड़ो त असां चऊं था इहो ग़लति माण्हू में वई आहे, माना मेरिट न थी आहे। ॿी ॻाल्हि त नज़रियो, त हुन का शइ डिलीवरी न कई आहे पार्टी में। जेके पुराणा सियासतदान, जेके सिंध जे अंदरि पुराणी सियासतदान, मञियल सियासतदान आहिनि, उन्हनि मां असां टेक्नोक्रेट में 2 दोस्त ॿिया बि आहिनि जिन हिते अप्लाई कयो आहे। अच्छा, उन लाखानी साहब आहे हिकिड़ो, ऐं ॿियो असांजो आहे ॿियो दोस्त असांजो PTI जो आहे, उन में अप्लाई कयो आहे। अच्छा, उन्हनि ते नज़रसानी कई वञे। घटि में घटि कोई नीट एंड क्लीन माण्हू त आहिनि न। अच्छा, जिनखे असेंबली में आणियो वञे, पुराणा मथां PTI। अच्छा सदा साहिब, हिकिड़ो तासुर इहो आहे त PTI जे अंदरि जेके ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू आहिनि, उन्हनि जी लॉबी एॾी तेज़ आहे त जेके सिंधी माण्हू आहिनि ख़ासि करे PTI में, उन्हनि खे ॿुधो नथो वञे। उन्हनि खे उहे जॾहिं पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड कराए पिया वञनि त उनजे बावजूदि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जेके ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू आहिनि, उन्हनि जी लॉबिंग तमामु घणी तेज़ आहे त सिंधी माण्हू जेको आहे उहो PTI में फिट नथो थिए? चंद माण्हू आहिनि जेके PTI खे ॾाढो नज़र, माना PTI जे दोस्तनि खे, अंदरूनी सिंध जे दोस्तनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। ऐं इहे माण्हू PTI खे डैमेज था कनि पिया, PTI जे इमेज खे डैमेज था कनि पिया। असां निशानदेही कंदा था चऊं, सभिनी खे ख़बर आहे त उहे माण्हू कहिड़ा आहिनि। मूंखे ज़रूरी न आहे त मां नालो खणी ॻाल्हि कयां, हर उहो दोस्त तव्हांखे बि ख़बर आहे, ॿियनि खे बि ख़बर आहे उहे माण्हू कहिड़ा आहिनि। उन जे करे असां इहा आवाज़ उथारी आहे त जीअं असां पंहिंजी पार्टी खे बचाए सघूं, PTI खे बचाए सघूं, ऐं ख़ान साहब जो जेको इमेज आहे उहो इमेज ऐं पार्टी जो इमेज असां लाइ वॾो हिकिड़ी अहमियत थो रखे। तंहिंजे करे असां चऊं था, ख़ान साहब खे अपील था कयूं ऐं सभिनी आला क़यादत खे, पंहिंजे दोस्तनि खे, त महिरबानी करे नज़रसानी कई वञे। अच्छा जी 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 जतू साहब, अच्छा तव्हांजो जेको ख़ानदान आहे, जतू साहब तव्हांजो ख़ानदान जेको आहे उहो असां ॾिसोसीं त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पीपल्स पार्टी सां गॾु मुक़ाबिलो पियो करे, अव्हांखे वोट बि मिलनि था पिया, अव्हां उते पार्टी खे रिप्रेज़ेंट बि कयो था पिया, अहिड़नि मुश्किल हालातुनि में अव्हां बीठा बि आहियो। उनजे बावजूदि अव्हांखे नज़रअंदाज़ छो पियो कयो वञे? छा मर्कज़ी क़यादत खे इहा ख़बर कोन्हे त अव्हांजी पार्टी पोज़ीशन कहिड़ी हुजणु घुरिजे? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहा ई ॻाल्हि असां खणी आया आहियूं त नज़रअंदाज़ दोस्तनि खे न कयो वञे। जेके 3 खां वोट खणी था अचनि, जेके असां दोस्त आहिनि, किन 70,000 वोट कयो आहे, किन 60,000 वोट कयो आहे, इहे दोस्त जेके बि असांजा, इहे असांजा एसेट्स आहिनि पार्टी जा। इन्हनि दोस्तनि खे नज़रअंदाज़ न कयो वञे, इन्हनि दोस्तनि खे खयो वञे, हर प्लेटफॉर्म ते उन्हनि सां गॾु हुजनि, उन्हनि सां कंसेंसस कई वञे, उन्हनि सां वेही फ़ैसिला उन्हनि खे पंहिंजे एतमाद में वरितो वञे। उन्हनि जे जेके बि तहफ़ुज़ात आहिनि उहे ॿुधा वञनि। पर चंद माण्हू जेके तव्हां निशानदेही करायो था, उहे चंद माण्हू नथा चाहिनि त अंदरूनी सिंध जे अंदरि पार्टी फॉल थिए। अच्छा इहो ॿुधाइजो त हाणे अव्हां एॾो शदीद एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे, असां ॾिसूं था ॿियनि मामलनि ते बि जेका पार्टी जी पोज़ीशन आहे उहा अव्हांजे साम्हूं आहे। अगरि अव्हांजे एहतिजाज जे बावजूदि बि पार्टी अगरि अव्हांखे वोट नथी ॾिए त पोइ जतो ई ख़ानदान जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी? छा उहा इन्हनि हालतुनि में बि PTI सां बीठी हूंदी या उन वटि के ॿिया ऑप्शन बि आहिनि? ॾिसो, हाणे इहा बि शइ आहे, हिनमहिल इन शइ जी का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे, छाजे करे अञा फ़ैसिलो रुकियो पियो आहे।
अञा फ़ैसिलो रुकियो पियो आहे। 24 कलाकनि में फ़ैसिलो अची वेंदो सदाकत साहब? 24 कलाकनि में चयो वियो आहे त लिस्ट जेका आहे जारी कई वेंदी। जॾहिं ॾिसो जॾहिं फ़ैसिलो अचे हा उन फ़ैसिलो इंतज़ारु आहे। पर हिनमहिल ताईं असां उन ॻाल्हि खे खणंदा अचो त असांजा जेके बि दोस्त आहिनि, जेके बि वर्कर्स आहिनि, जेके बि असांजे पार्टी सां लॻापो आहिनि, जेके बि असांजा दोस्त आहिनि वर्कर, सभिनी खे गॾु खणिजे, सभिनी जी ॻाल्हि ॿुधी वञे। इहा हिकिड़ी पार्टी जी सूंहं आहे, इहा जमहूरियत जो बि हुस्न आहे। चाहे दादा तव्हांजे दोस्तनि सां सलाह मशवरो न कंदो, ऐं जे तव्हां इहे माण्हुनि खे अहिड़नि माण्हुनि खे चूंडे आणींदो त पोइ अहिड़नि माण्हुनि सां कीअं हली सघंदो? हीअ त चंद माण्हुनि जी रिकमेंडेशन आहे, चंद माण्हुनि जी पसंदि जी शख़्सियत आहे जी। आम माण्हुनि जी त पसंदि जी शख़्सियत न आहिनि जी। सदाकत साहब ॾिसो न मार थिया लाड़काणे जे अंदरि असांजे उनड़ साहब 70,000 72,000 वोट थिया जी। अमीर में भुट्टो साहब आहे जी जी जी। असांजो ख़ानदान आहे, राजा जखवाणी साहब आहे, मुबीन जतोई साहब आहे जी। ॿिया केतिरा ई दोस्त आहिनि असांजा। सदाकत साहब इहे अवां चओ पिया त असां मुखालफ़त में अवां आयो, हिते मुक़ाबिलो अवां पिया कयो, अवां खे ई नज़रअंदाज़ कयो पियो वञे त सवाल इहो हो न त जॾहिं चंद माण्हुनि खे अहमियत ॾिनी थी वञे ऐं जेके पार्टी जा मेन असेट्स आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे त पोइ अवां जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी 24 कलाकनि खां पोइ अगरि फ़ैसिलो अवां जे ख़िलाफ़ आयो त? मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, अलाह ख़ैर कंदो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। PTI में आहियूं, वेठा आहियूं, असांखे उमेदु आहे त असांजो इहो आवाज़ु जेको आहे तव्हांजे तवसुल सां, तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए असांजे प्राइम मिनिस्टर साहिब ताईं बि वेंदो, चेयरमैन साहिब ताईं वेंदो, ख़ान साहिब ॿुधंदो, ऐं इहा बि असांखे यकीन आहे त इंशाअल्लाह ताला असांजी आवाज़ जेका आहे उहा उते मथे पहुचंदी ऐं अल्लाह बहितर कंदो। असां नाउमीद न आहियूं कॾहिं बि। तव्हां नाउमीद न आहियो, जतोई साहब मुख़्तसरन ॿुधाइजो अवां जेके उमेदूं खणी विया हो PTI में, छा उहा PTI अवां जी उमेदुनि ते पूरी लथी आहे? ॾिसो ॻाल्हि को इहा ॻाल्हि हिकिड़ी ॿी हूंदी आहे, पार्टी जे अंदरि मामला हूंदा आहिनि, असांखे इज़त बि आहे, ईअं न आहे। इज़त ॾियण वारो मुंहिंजो रब आहे, पहिरियां बि रब इज़त ॾियण, हाणे बि रब जे पारां आहे, अल्हम्दुलिल्लाह वेठो हुआ। पर रही ॻाल्हि त असां इन ॻाल्हि ते ज़रूरु ॻाल्हि कंदा रहंदासीं त बाबा फ़ैसिलो उहो कजे जेको पार्टी जे हक़ में बहितर हुजे, अवाम जे हक़ में बहितर हुजे, मुल्क जे हक़ में बहितर हुजे। इन ॻाल्हि मोकिले असां वेठा आहियूं। ठीकु आहे। अच्छा गुल मोहम्मद साहब, अवां ॿुधाइजो अवां केतिरा पूरी उमेद आहियो त अवांजो एहतिजाज जेको आहे उहो मरकज़ी क़यादत उनखे नोटिस बि वठंदी ऐं अवां जी ख़्वाहिश मुताबिक़ 24 कलाकनि में फ़ैसिलो थींदो? बिल्कुलु सही, असां पूरी उमेद आहियूं। जीअं बलूचिस्तान में जेके दोस्त प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनखे ख़ान साहब हमेशह सच जी ॻाल्हि ॿुधंदो आहे ऐं सच जी ॻाल्हि जो असांखे सभई ख़ान साहब ॾिनो आहे। ठीकु आहे, मूंखे यकीन आहे। ठीकु आहे, अवांखे यकीन आहे त अवांजी पार्टी क़यादत जेका आहे उहा अवांजे एहतिजाज जो नोटिस बि वठंदी ऐं उन अवांजी ख़्वाहिश मुताबिक़ ई फ़ैसिलो थींदो। अवांजी वॾी महिरबानी गुल मोहम्मद रिन साहब, सदाकत जतोई साहब, ॿिन्हिनि मौज़ूद महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थियासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। सेनेट जे चूंडनि जे हवाले सां जेका टिकट जारी कयो उन हुकुमरान पार्टी उन्हनि जेके शदीद एहतिजाज जो शदीद एहतिजाज उनजे मक़ामी क़यादत उनखे साम्हूं एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। असां ॾिठोसीं त बलूचिस्तान में बि इहो मामिलो थियो ऐं हाणे KPK ऐं सिंध में बि इहो थियो आहे त जेके सिंध में ॿिनि सेनेटर्स खे टिकट जारी कया विया आहिनि उहे ॿई जेके आहिनि उहे नामुनासिब आहिनि। इहो चवणु आहे PTI जी मक़ामी क़यादत जो ऐं वक़फ़े खां अॻु में अवां हुनजो तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो। पीपल्स पार्टी जे हवाले सां बि सिंध जे माण्हुनि खे शदीद एतिराज़ आहे त पीपल्स पार्टी सेनेट जी चूंडनि जे हवाले सां ख़ासि करे ॿियनि सूबनि मां कैंडिडेट जेके आहिनि उहे सिंध मां चूंडाए थी पई ऐं इहो तसलसल बरक़रार आहे। हिन दफ़े बि असांखे नज़र आयो। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर सियासी पार्टियूं छो जेके नज़रियाती कारकुन आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ करे सेठियुनि खे टिकट ॾियनि था पिया ऐं ॿियो जॾहिं सेनेट में सूबनि जी बराबरी जी नुमाइंदगी ते सेनेटर चूंडबा त अगरि ॿियनि सूबनि जा माण्हू हिते ईंदा त पोइ जेका सूबे जो असुलु रूह आहे सेनेट में उहो कीअं बरक़रार रही सघिबो। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुनि ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नुसरत वाहिद साहिबा, पाण PTI जी MNA आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सादिया जावेद साहिबा, पाण पीपल्स पार्टी जी MP आहिनि। अच्छा नुसरत वाहिद साहबा, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं कि आखिर क्यों आपकी पार्टी क़यादत जो है वो मकामी जो मेंबरान है, मकामी जो क़यादत है उसको नज़रअंदाज करके ऐसे शख्सियात को टिकट जारी कर रही है जिसका पार्टी से दूर दूर का कोई ताल्लुक़ नहीं। हमने बलूचिस्तान में भी देखा और अब सिंध में भी ये मामला है। आखिर मसला क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया आपने प्रोग्राम में मुझे इन्वाइट किया ओपिनियन के लिए। देखें, इस वक्त जो सिचुएशन है वो एक्चुअली प्राइम मिनिस्टर साहब चाहते हैं कि किसी तरह पैसे का जो लेन देन है वो ना हो सेनेट के इलेक्शन में, इसलिए वो ज़्यादातर ऐसे लोगों का इंतखाब कर रहे हैं जो खुद पैसे वाले हों, यानी जिन्हें लालच ना हो पैसे का।
کیونکہ آپ کو پتا ہے کہ پچھلے 18 کے الیکشن میں کس طرح ہماری ہی پارٹی کے 20 لوگ اس میں ملوث پائے گئے اور پھر ان کو نکال دیا گیا ہے پارٹی سے. تو اب پرائم منسٹر صاحب چاہتے ہیں کہ جو بھی چیز ہو وہ بالکل شفاف ہو. ابھی آپ کو پتا ہے کہ انہوں نے کہا ہے کہ اوپن بیلٹ ہونا چاہیے, جو کہ پہلے جو ہماری پارٹی تھی دوسری پیپلز پارٹی اور نون لیگ, یہ ہمیشہ یہ کہتے تھے کہ ہمیں اوپن بیلٹ کرنا چاہیے تاکہ کوئی بےایمانی نہ کر سکے. لیکن اب کیونکہ یہ بات اب پرائم منسٹر نے کر دی ہے تو اس کی مخالفت یہ لوگ کریں گے. ان کو خطرہ یہ ہے کہ ان کے بہت صاحبہ سوال یہ تھا کہ آپ کی پارٹی جو ہے وہ نظریاتی کارکنوں کو نظر انداز کر کے ایسے شخصیات کو ٹکٹ جاری کر رہی ہے جس پہ آپ ہی کی پارٹی کے اندر احتجاج ریکارڈ ہو رہے ہیں کہ وہ ان شخصیات کا پارٹی سے کوئی تعلق نہیں ہے. 2018 میں بھی سندھ میں جو انہوں نے الیکشن لڑا تھا وہ پارٹی کی قیادت سے نہیں لڑا تھا. وہ تو آپ کی جو مقامی قیادت ہے وہ تو یہ کہہ رہی کہ یہ ATM مشین ہے. تو پارٹی کی کیا مجبوری ہے ایسے شخصیت کو ٹکٹ جاری کرنا؟ دیکھیں, ہم لوگ کسی لیگل طریقے سے تو فنڈنگ کرتے نہیں ہیں اپنی پارٹی کو. آپ کو پتا ہے کہ ان لوگوں نے الزام لگایا اور کس طرح 40,000 نام دے دیے پرائم منسٹر نے لسٹ دے دی جنہوں نے فنڈنگ کی تھی. تو یہ بات اپنے ذہن میں ہمیں رکھنی ضروری ہے کہ اس وقت اس قسم کے لوگ آ رہے ہیں جنہیں نہ خریدا جا سکے, نہ ان کو پیسے وہ لیں اور نہ دیں. جو پرانے ہمارے کارکن ہیں بالکل ان کو شکایت ہے کہ ان کو اگنور کر کے دوسرے لوگوں کو لیا جا رہا ہے. لیکن جب یہ بات ریئلائز کروائی جاتی ہے پرائم منسٹر کو, لیکن بتانے والے آپ کو پتا ہے کوئی اور لوگ ہوتے ہیں, ریکمینڈ کرنے والے کوئی اور لوگ ہوتے ہیں. وہ پارٹی کے ایک ایک کارکن کو یا ایک ایک بندے کو اچھی طرح نہیں جانتے, کوئی بھی نہیں جان سکتا. ظاہر ہے اتنے اگر پورا پاکستان آپ کو ووٹ دے رہا ہے کئی لاکھ لوگ, تو اس میں آپ ہر ایک کو نہیں جان سکتے. لیکن یہ جو پارٹی قیادت ہوتی ہے وہ آپ کو بتا رہی ہوتی ہے یہ صحیح ہے اور یہ غلط ہے. اگر وہ لوگ غلط بتا رہے ہیں تو اس میں میرا نہیں خیال کہ پرائم منسٹر کو کوئی قصور ہے, اور جب ان کو بتایا جاتا ہے کہ آپ غلط کر رہے ہیں تو وہ پھر اپنا جو ڈیسیجن ہے اس کو چینج کر دیتے ہیں. تو آپ یہ کہہ رہی ہیں کہ بیچ والے جو انفارم کر رہے ہیں, جو ان کو بریفنگ دے رہے ہیں وزیر اعظم کو, ان کا مسئلہ ہے. وہ ایسے شخصیت کو چن کے آتے ہیں جن کا پارٹی سے کوئی تعلق نہیں اور یہ قصور بھی ان کا ہے. جی سعدیہ جاوید صاحبہ, میں آپ کے پاس آ رہا ہوں. آپ کی پارٹی پہ بھی شدید تنقید ہو رہی ہے اور سندھ کی عوام جو ہے وہ سراپا احتجاج بھی ہیں ایک حوالے سے کہ آپ کی پارٹی جو ہے وہ دیگر صوبوں سے سینیٹر منتخب کرانے کے لیے یہاں ان کو ٹکٹ دے رہی ہے. اور ابھی بھی ہم نے دیکھا جو پلواشہ صاحبہ ہیں ان کا تعلق پنجاب سے, ایک دن پہلے ان کا ووٹ یہاں ہوا ہے. تو پارٹی آخر ایسا کیوں کر رہی ہے؟ دیکھیں, ایک تو پہلی بات یہ کہ بالکل پلوشہ کا تعلق پنجاب سے ہے, اس میں کوئی دو رائے نہیں ہے. لیکن وہ پیپلز پارٹی کی نظریاتی کارکن تو ہے نا. یہ تو نہیں ہے کہ ہم نے امپورٹ کر لیا ہے یا کسی ATM کے ذریعے ہم وہ آ گئی ہیں یا وہ پیراشوٹ جمپر ہے. اس سے تو کوئی بھی انکار نہیں کر سکتا نا. لیکن سینٹ میں تو سندھ کا ہونا لازمی ہے. دیکھیں, باقی تمام لوگ پلوشہ کے سمیت جتنے لوگوں نے سینٹ کے پیپر جمع کیے, آپ مجھے یہ اس کا سوال کا جواب دیں کہ کیا ان کا پیپلز پارٹی سے تعلق نہیں رہا ہے؟ نہیں, وہ پیپلز پارٹی نہیں ہے. وہ پلوشہ کیا پیپلز پارٹی نہیں ہے؟ سعدیہ صاحبہ, پیپلز پارٹی کا ہونا لازمی نہیں ہے نا. پیپلز پارٹی کا ہونا لازمی نہیں ہے. کوئی ہم نے دیکھیں وہ اس لیے کہ سینٹ ہے اس لیے کہ وہاں صوبے کی نمائندگی لازمی ہو. اگر وہاں پہ صوبے کی نمائندگی نہیں ہوگی تو سینٹ کا رول جو ہے اس میں مسئلہ ہوگا. میری بات سنیں, پنجاب بھی جو ہے نا وہ پاکستان کا ہی حصہ ہے. اور اگر ٹھیک ہے ہم دیکھیں نا, جو الزامات لگائیں یا کچھ بھی کریں, ہمارے پاس اتنی سیٹیں نہیں ہیں پنجاب میں کہ وہاں سے نامینیشن ہو سکے, تو ہم اس صوبے کو بھی نمائندگی اپنی پارٹی کے لوگوں کو وہاں سے دے رہے ہیں. اس بات سے وہ نہیں کریں جو انہوں نے ابھی فرمایا کہ پرائم منسٹر کو پتہ نہیں چلا. لیکن سعدیہ صاحبہ, اگر آپ دوسرے صوبوں سے لا کے یہاں پہ ان کو ٹکٹ دیں گی تو پھر جو سندھ کی نمائندگی ہے اس کا سوال ہے نا کہ وہ کیا سندھ کی نمائندگی کر پائے گا, وہ کس طرح سے سندھ کے کیسز اٹھا پائے گا. اور یہ تو خود آئین کے خلاف ہے کہ دیگر صوبہ آئین کے خلاف نہیں ہے. دیکھیں نا, ایک تو پہلی بات یہ کہ پرائم منسٹر تو سندھ کو پاکستان کا حصہ ہی نہیں مانتے نا, ان کی تقریریں موجود ہیں. تو یہ والی جو آپ بات کر رہے ہیں کہ بالکل ٹھیک ہے, لوگوں کا احتجاج اپنی جگہ, ایسی بات نہیں ہے. خیر النساء مغل
आज फरजाना बलोच, ये सब सिंध की नुमाइंदगी है। अभी तो हमें पता नहीं है ना कि किसके पेपर एक्सेप्ट होने, ये तो फाइलिंग हुई है और वो है फाइनल लिस्ट क्या होगी। लेकिन तो आप समझ रही हैं कि तो आप समझ रही हैं कि अगर दीगर सूबे से यहाँ दीगर सूबों के लोगों को यहाँ से टिकट दिया जाएगा तो उसमें कोई मसला नहीं है पीपल्स पार्टी के लिए, बस पीपल्स पार्टी का होना जरूरी है। नहीं देखें, नहीं मसला इसलिए नहीं है कि वो है तो पीपल्स पार्टी के लोग ना, ATM मशीनें तो नहीं है किसी और जिनके बारे में जानते नहीं है, उनको टिकट दे दिया गया। पहले बलोचिस्तान में जिन साहब को टिकट दिया गया उनसे वापस लिया गया, फिर जिनको टिकट दिया गया वो पार्टी का मेंबर ही नहीं है, उसको शोकास हुआ है, उसको पार्टी से निकाला हुआ है। फैसल वाडा साहब पीटीआई के जो इंटर पार्टी के अंदर जो मामला थे वो अपनी जगह, लेकिन ये तो सिंध का मामला है। साजिद साहब, मैं एक मरतबा फिर आपसे कह रहा हूँ कि सेनेट सिंध से मुंतखब होने के लिए सिंध का शहरी होना लाजमी है, जो पीपल्स पार्टी मुसलसल उसको नज़रअंदाज करती रही। हमने पिछले टेन्योर में भी देखा कि रहमान मलिक यहाँ से चुने तो फारूक एच नायक यहाँ से मुंतखब होते रहे हैं। नहीं, फारूक एच नायक तो कराची के ही रहने वाले हैं, उनका घर भी कराची में है, वो कराची में ही रहते हैं। फारूक एच नायक साहब कराची से हैं, लेकिन कराची में रहते हैं, लेकिन रहमान मलिक साहब का ताल्लुक तो कराची से नहीं है। वो देखिए ना, मैंने आपको ये कहा कि पाकिस्तान का हिस्सा ही है ना पंजाब, वहाँ हमारी इतनी अक्सरियत नहीं है, हमारे पास इतनी सीटें नहीं हैं, तो उसमें कोई वो नहीं है कि अपने किसी कारकुन को अगर हम इस सूबे से भेजें, पाकिस्तान का हिस्सा ही है ना सिंध, या आप भी उस वाले हिस्से बात पे चले गए जैसे प्राइम मिनिस्टर कहते हैं कि सिंध पाकिस्तान का हिस्सा नहीं है। चलें ठीक है। नुसरत वाहिद साहिबा, आज मरीम नवाज ने कहा है कि हो सकता है जो हालात हैं उसे हो सकता है कि अदम एतमाद की तहरीक इस सेनेट के इंतखाबात के बीच में ना आ जाए। मरीम नवाज को बोलने दें, वो इसी तरह की बातें करती हैं। उनके सारे आपने PDM के जलसे देख लिए हैं, क्या उनके स्ट्रेंथ है और क्या उनके कहने के ऊपर क्या कितने लोग अमल कर रहे हैं, या उनकी अपनी पार्टी कितना उसको रिकग्नाइज कर रही है। वो तो एक मंझी हुई झूठी खातून है। जो तो आप समझ रहे हैं कि अगर ये जो पार्टी टिकट वाला मामला है और पहले भी नाराज हैं आपके मेंबरान आपसे, अगर इस दौरान अगर अदम एतमाद की मूव आ जाती है तो फिर पार्टी इस पोजीशन में है कि उसको फेस कर पाएगी? देखिए, अदम एतमाद की नंबर 1 तो आएगी नहीं, और नंबर 2 पार्टी के मेंबरान जो पार्टी से नाराज हैं वो इस तरह नाराज नहीं है खुदा न खास्ता कि वो पार्टी छोड़ के चले जाएं। ये तो आपको पता है, पार्टी में मुख्तलिफ इलाकों के लोग होते हैं, मुख्तलिफ घरों के लोग होते हैं, बहन भाइयों में इख्तलाफात हो जाते हैं, तो पार्टी के अरकान में इख्तलाफ होना कोई ऐसी अचंभे वाली चीज नहीं है। शाद ने ऐलान किया है और आमिर लियाकत ने ऐलान किया, मुझे तो इंतजार है। हमारी पार्टी के हैं, उनको वो तो बस उनको टिकट मिल गया और वो आ गए, अदरवाइज वो क्या है मुझे बताइए। कोई तो आपके लिए आमिर लियाकत आपकी पार्टी के नहीं है? पार्टी के हैं, लेकिन बस वैसे ही है, मतलब कोई शकूर शाह भी आपकी पार्टी के नहीं है। फैसल वाला ने उनको धक्के दे के निकाला था अपने घर से, है ना? वो आपको पता ही है, पीपल्स पार्टी के से पहले अब हमारे पास है वो, लेकिन भारत बहुत अच्छे अब आप बताइए, ये हाल है कि अपने MNAs को डिसोन कर रही है पार्टी। नहीं, डिसोन नहीं कर रही मैं सिर्फ उनके एक्शन को डिसोन कर रही हूँ कि वो अगर हमारी पार्टी के हैं तो वो इस तरह प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करेंगे, वो जाके प्राइम मिनिस्टर से मिलेंगे और उनको अपनी शिकायत बताएंगे। ये बात इंतहाई गलत है कि आप पार्टी के होते हुए आप दूसरों में जाके इस तरह बात करें, स्पेशली प्रेस कॉन्फ्रेंस करें या व्हाट्सएप पे मुख्तलिफ ग्रुप्स में चलाएं। दिस इज रॉन्ग। इनकी भी पार्टी का कोई आदमी इस तरह करेगा तो नेचुरली ये लोग भी उसको डिफेंड नहीं करेंगे। बहुत शुक्रिया नुसरत वाहिद साहिबा, सादिया जावेद साहिबा, आप दोनों मौजूद शख्सियात ने हमें वक्त दिया। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक्त में ये पुरानी ते पहुंचे तो असद मुमताज़ रीटिंग दा इजाज़त। अल्लाह भाई।